पाण पढ़ंदासीं। हाणे पाण पढ़ूं था पिया वॾो इंपॉर्टेंट टॉपिक आहे फोटोसिंथेसिस। ऐं हे जेका बि हिन महिल अॼु जे ॾींहं में पाण टॉपिक पढ़िया आहिनि उन सभिनि मां वधीक इंपॉर्टेंट हे आहे, छो जो इन मंझि वॾा चांसिस हूंदा आहिनि जो टेस्ट में सुवालु अचे। तक़रीबन हर टेस्ट में इन मंझि सुवालु ईंदो आहे ऐं जेको आहे सो हिनखे सम्झण जी बि ज़रूरत आहे। ॾिसो ॿूटो पंहिंजो खाधो पाण कीअं तयारु कंदो आहे। हे ॿूटो आहे, हिकिड़ो मिंट, सॉरी, हे ॿूटो आहे, ठीकु आहे। हाणे हिन जूं जेके पाड़ूं हूंदियूं आहिनि ज़मीन में हूंदियूं आहिनि। हाणे थोरो फ़र्क़ु बि सम्झो ऐं तव्हांखे इक्वेशन ऐं स्टेटमेंट बि हिनजी केमिकल इक्वेशन बि सेखारियां थो पियो। हाणे ॿूटो जेको हूंदो आहे इहो ज़मीन मां ॿ शयूं हिनखे खपंदियूं आहिनि, यानी ॿूटे खे खाधे तयारु करण जे लाइ ॿ शयूं खपंदियूं आहिनि, हिकु वाटर, ठीकु आहे, ऐं ॿियो छा हूंदी आहे, कार्बन डाइऑक्साइड। हिननि ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। हाणे ॾिसी सघो था इहे ॿई बेजान आहिनि, इहे किथां खणंदो आहे, ॿई माहौल मां खणंदो आहे। वाटर जेको आहे उहो जड़नि जे ज़रिए, पाड़ुनि जे ज़रिए ज़मीन मां खणंदो आहे फ्रॉम द सॉइल, ऐं जेको कार्बन डाइऑक्साइड आहे उहा हवा में हूंदी आहे, उहो पतनि जे ज़रिए जेको आहे छिकींदो आहे या जेको आहे सो कैच कंदो आहे किथां, पतनि जे ज़रिए हवा मां, फ्रॉम द एयर, ठीकु आहे। कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे, हिकु पाणी ऐं ॿियो कार्बन डाइऑक्साइड, इन्हनि ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। हाणे इहे गॾु किथे थींदा आहिनि, इहे पते में गॾु थींदा आहिनि। पतो जेको आहे ईअं सम्झो खणी उन्हनि जो किचन आहे, ठीकु आहे, उन्हनि जो किचन छा आहे, पतो आहे। हाणे हिते बावर्ची केरु आहे, हाणे किचन त हुयो पर जेकॾहिं असांजे घर में को कुक न हूंदो, कुक जंहिंखे चऊं, त को पचाइण वारो न हूंदो, असांजो खाधो तयारु न थींदो। जेको कुक आहे उहो जेको आहे सो उहो हूंदो आहे साओ मादो, जंहिंखे पाण पढ़ी आयासीं, पाण छा चवंदा आहियूं, क्लोरो प्लास्ट, या जंहिंखे क्लोरोफिल बि चयो वेंदो आहे उर्फाम में, ठीकु आहे। हाणे इहो छा हूंदो आहे, पतो जेको आहे सो असांजो किचन आहे, क्लोरोप्लास्ट असांजो कुक आहे जेको आहे सो खाधो तयारु कंदो आहे। हाणे कुक बि हुजे, किचन बि हुजे, ऐं तव्हां वटि जेको मटीरियल आहे जेको पचाइणो आहे, उहो ॿई मटीरियल बि अची वियो, देगड़ी में पइजी वियो। पर जेकॾहिं तव्हां वटि जेको आहे बाहि न हूंदी, तव्हां वटि गैस न हूंदी, या तव्हां हुनखे हीट न ॾेई सघंदो, तव्हांजो खाधो तयारु न थींदो। ऐं उहो असांखे किथां मिलंदो आहे, हवा, सिज जी रोशनी मां। यानी कि हिननि खे तयारु करण जे लाइ जेको टेम्परेचर या जेतिरी गर्मी खपे उहा किथां मिलंदी आहे, सिज जी रोशनी मां उहा असांखे गर्मी पद मिलंदो आहे। हाणे छो जो करे सिज जी रोशनी मां मिले थो पियो, इन करे इन जो नालो रखियो वियो रोशनाई तरकीब, ठीकु आहे। त यानी सिज जी रोशनी खां सवाइ बाक़ी सभु शयूं हूंदियूं आहिनि, पर सिज जी रोशनी न हूंदी त ॿूटो जेको आहे सो पंहिंजो खाधो पाण तयारु न करे सघंदो। तव्हां आज़मूदो करण जे लाइ तव्हां ॾिठो हूंदो, हमेशह जेके ॿूटा हूंदा आहिनि आउटडोर हूंदा आहिनि, ॿाहिरि हूंदा आहिनि। तव्हां हुनखे कंहिं कमरे में रखी छॾियो, अहिड़ी जॻह ते रखी छॾियो जिते सिज जी रोशनी हुनखे पुॼे ई न। के ॿूटा अहिड़ा हूंदा आहिनि जेके हल्की रोशनी ते बि वॾा थी वेंदा आहिनि, तयारु थी वेंदा आहिनि, उनखे तव्हां इंडोर रखी सघंदा हो। पर जेकॾहिं उन्हनि खे बि सफ़ा अहिड़ी जॻह ते रखंदो जो सिज जी रोशनी उन्हनि ताईं पहुचे ई न, ऐं भली इनडायरेक्ट वे में, त उहे सड़ी वेंदा। केतिरा ॿूटा हूंदा आहिनि, तव्हां उनखे छांव में खणी रखो, सड़ी वेंदा आहिनि, ठीकु आहे। सो इन करे इन्हनि खे सिज जी रोशनी, ऐं कॾहिं कॾहिं वरी घणो उस ते रखण जे करे बि, जीअं भाॼी असांजी कीअं सड़ी वेंदी आहे, ईअं घणो उस ते रखण जे करे बि जेको आहे सो सड़ी वेंदा आहिनि। घणा जेके नंढा पौधा हूंदा आहिनि, वॾा जेके हूंदा आहिनि, जीअं असां ॿार हूंदा आहिनि, उनखे गर्मी जो जल्दी असरु थींदो आहे, वॾनि जे मथां कंपेरेटिवली घटि थींदो आहे। सो हिते बि ईअं ई हूंदो आहे। सो हाणे पाण हिनखे थोरो जेको आहे सो ॿीहरो कयूं था पिया, थोरो ड्रामाई अंदाज़ में हिनखे सम्झंदा कयो, पंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको ठाहे छॾींदा कयो। त हाणे साम्हूं हिकिड़ो वणु बीठो आहे, ज़मीन मां पाड़नि मां उहो पाणी खणे थो पियो, हवा जे ज़रिए उहो जेको आहे सो पतनि मां कार्बन डाइऑक्साइड खणे थो पियो। उन्हनि ॿिन्हिनि खे पतनि में उहो गॾु थींदा, पतो उन्हनि जो किचन आहे, उते साओ मादो मौजूदु हूंदो आहे, इन करे पता सावा हूंदा आहिनि, क्लोरोप्लास्ट, उहो उनखे पचाईंदो आहे कंहिंजी मदद सां। ऐं गर्मी जेको आहे सो कहिड़ी उनखे मिलंदी आहे, सिज जी रोशनी मां मिलंदी आहे, ठीकु आहे। हाणे इनखे पाण स्टेटमेंट जे सूरत में लिखी करे ज़ाहिर कंदासीं, त जॾहिं इहे ॿ शयूं मिलंदियूं आहिनि, यानी कि कार्बन डाइऑक्साइड ऐं प्लस वाटर, त इहो असांजो हिकिड़ो ठही वेंदो आहे ग्लूकोस, ठीकु आहे, हिकु ग्लूकोस ठही वेंदो आहे, ऐं ॿियो ऑक्सीजन ठही वेंदी आहे। हाणे पाण हिनखे केमिकल रिएक्शन मां सम्झंदासीं, पोइ असांखे अंदाज़ो थींदो। ग्लूकोस जेको हूंदो आहे उहो ॿूटो पाण इस्तेमालु कंदो आहे, ऐं जेका ऑक्सीजन हूंदी आहे उहो वापसि हवा में ख़ारिज करे छॾींदो आहे। इन करे चवंदा आहिनि त ॿूटा पोखियो, वण पोखियो, छो जो हे असांजे लाइ नुक़सानदेह हवा आहे कार्बन डाइऑक्साइड। पाण जेकॾहिं तव्हां मुंहिंजो लेक्चर ॾिठो हूंदो ग्रीन हाउस इफेक्ट वारो या ग्रीन हाउस गैसिस वारो, त उन में तव्हां पढ़ी आया हूंदो त हे जेका आहे सो कीअं गर्मी खे ट्रैप कंदी आहे। न त उहो मां रिपीट में वरी मोकिले छॾंदुमि, त जीअं तव्हांखे थोरो नोआओ थी वञे। अच्छा, हे असांजे लाइ नुक़सानदेह हूंदी आहे, ऑक्सीजन वरी ओतिरी असांजे लाइ भलाई हूंदी आहे, यानी असांखे साह खणण में मदद कंदी आहे, इंसान लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जेका असांजे लाइ नुक़सानदेह आहे, हे उहो उनखे इस्तेमालु कंदो आहे, ऐं जेका असांजे फ़ाइदे वारी शइ आहे उहा असांखे प्रोड्यूस करे ॾींदो आहे। सो इन करे ई ॿूटनि सां चयो वेंदो आहे त उहा प्यारु कयो, ॿूटा वधि में वधि पोखियो। हाणे असां नेक्स्ट पेज ते हिननि खे स्टेटमेंट जी सूरत में ॾिसूं था त हे कीअं हूंदा आहिनि। अच्छा, हाणे पाण रोशनाई तरकीब पढ़ूं पिया। हाणे हिन में जीअं तव्हांखे मां ॿुधायमि त कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे, हिकिड़ो वाटर, ठीकु आहे, हिकिड़ो वाटर ऐं प्लस में कार्बन डाइऑक्साइड,
हाणे इहे ॿ शयूं मिली वेंदियूं त असांजो छा ठही वेंदो, हिकु असांजो ठही वेंदो ग्लूकोज़ ऐं ॿियो असांजो छा ठही वेंदो ऑक्सीजन। हाणे पाण इन्हनि जा फार्मूला लिखूं था पिया, ठीकु आहे। वाटर जो फार्मूलो छा थींदो H2O, इहो पाणी जो फार्मूलो आहे। कार्बन डाइऑक्साइड छा आहे CO2। हाणे इनखे जेकॾहिं असां हिते जेको आहे हीट जी निशानी ॾींदासीं त इन जो मतिलबु आहे इन्हनि खे हीट ॾींदो, यानी गर्मी इनखे मिलंदी, त पोइ असांजो छा ठही वेंदो ग्लूकोज़। हाणे ग्लूकोज़ जो फार्मूलो आहे C6H12O6, ठीकु आहे। ऐं ऑक्सीजन जो फार्मूलो आहे O2। ऑक्सीजन एॾी रिएक्टिव गैस आहे, O2 में मुराद आहे हिन जा ऑक्सीजन जा 2 एटम आहिनि। एटम तव्हांखे मां पढ़ायो आहे। ऑक्सीजन एॾी हाईली रिएक्टिव गैस आहे जो जेका बि शइ हुनखे मिलंदी आहे न उन सां फ़ौरन रिएक्शन करे छॾंदी आहे, यानी ॿियो कोई बि हुनखे एलिमेंट को आंसर मिलंदो आहे उन सां फ़ौरन रिएक्शन करे छॾंदी आहे। ॿियो को न मिलंदो अथसि त हवा में 2 ऑक्सीजन जा एटम हूंदा आहिनि न, त उहे पाण में ईअं सम्झो शादी करे वठंदा आहिनि, पाण में उहे जेको आहे सो बॉन्ड ठाहे वठंदा आहिनि, पाण में मिली वठंदा आहिनि। सो ऑक्सीजन कॾहिं बि तव्हांखे नॉर्मली O जी सूरत में न मिलंदी, हमेशह O2 जी सूरत में मिलंदी। ठीकु थी वियो।